नवदिरो वेझो कचे जे ॻोठ में मिठो खखराणी में झेड़े दौरान गोरहारी नारी के क़त्ल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं नाज़रीन, खखराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान फायरिंग में 35 वरनि जी गोरहारी नारी रुबीना खखराणी मारिजी वई। अव्हांखे ॿुधायूं नाज़रीन, नवदिरो वेझो कचे जे ॻोठ मिठो खखराणी में झेड़े दौरान गोरहारी नारी के क़त्ल कयो वियो आहे। खखराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान फायरिंग में 35 वरनि जी गोरहारी नारी रुबीना खखराणी मारिजी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, नवदेरो भरिसां कच्चे वारे इलाइक़े केटी मुमताज़ थाणे जे अध ॻोठ मिठो खखराणी में खखराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान भर वारे ॻोठ जहान खान खखराणी जे रहवासण 35 वरनि जी गोरहारी औरत रुबीना ज़ाल गुलाम मोहम्मद खखराणी गोली लगण सबब क़त्ल थी वई। वाक़े वारे इतला ते पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश खणाए नवदेरो अस्पताल पोस्टमार्टम लाइ आंदो। अस्पताल में मौजूद मक़तूल औरत जे मुड़ुस गुलाम मोहम्मद खखराणीअ ॿुधायो त भर वारे ॻोठ में कुर्बान ऐं निज़ाम खखराणी वारनि धुरनि में पुराणे मामले तां तकरार हलंदड़ आहे। अॼु ॿिन्ही धुरनि में फायरिंग दौरान मुंहिंजी घरवारी रुबीना खे गोली लॻी वई, जेका थॾे ते ई क़त्ल थी वई आहे, जॾहिं त असांजो जहिड़ींदड़ ॿिन्ही धुरनि सां को बि वास्तो न आहे। जी ठीकु आहे नूर मोहम्मद, महिरबानी अव्हांजी।